अरे मिठा पुट मिठू काॾे तो धिका खाईंदो हुते एक टी कहंदे प्यो दी नहीं एक टी मेरी चुलकनी दिए जैसी जियरा रसा पाया आसा वैसा एक टी कहंदे प्यो दी नहीं छाकां तो धिका खावा पांचा तो खावा पांचो अरे हा हाणे धिका खाईंदे थाबा खाईंदे पांचा खाईंदे असांखे छा कंदे हलड़े बंदूक तुंहिंजो ठक्का अरे हेॾे ईदन ओठी तुंहिंजी नियता खोटी चवी छा पियो इहो अरे मिठल पेर संभाल दिमाग़ कुचाए ते कर यो गिदड़ कूंज खाण आयो थी अंधा अहिड़ी गुलेल ठोकींदो साईं मुंहिंजी कूंज ॾे अखि खणी निहारे त सही इहे अखियूं न कढी विझांसि त मां बि बाबा जो पुटु ई न अरे मूं पाण खे गिदड़ कोन थो चवां जाबलू बकर मुहांडा हू जेको न आहे जेको आयो आहे तुआरी चिलकणीअ जो मासात मुन्नू मोलाई अच्छा त तूं मुन्नू मोलाईअ खे गिदड़ थो चवें पर ख़बरदार जो असांजे महिमान खे गिदड़ कोठो अथई अरे कॾहिं कॾहिं महिमान अण मिट में निशान छॾे वेंदा अथई ऐं जीअं तूं महिमान मुहांडे आ ईद न फॾाई सिधी ॻाल्हि कर अहिड़ियूं ॻाल्हियूं न ॾे जेके माण्हुनि खे सम्झ में ई न अचनि अरे सिधी ॻाल्हि इहा अथई मिठल पुट मिठू इहो चिलकणीअ जो मासात न चिलकणीअ जो मंगेदो अथई मंगेदो न इहो कूड़ा इहो नथो थी सघे मां मुनवर मोलाईअ खे उफट मारे छॾींदुसि डंडो काथे आहे डंडो त को हथ कयां पई त अरे अॼुकल्ह डंडे सां त नांग बि कोन थो मरे चरिया को पिस्टोल हथ कर का बंदूक हथ कर का तोप हथ कर सचा आशिक पुट जो ऐं जोए जे लाइ माण्हू जानियूं कुर्बान कंदा आहिनि अरे पोइ तूं बि ॿधु न कफण चेल सां हाणे न इन मुंडू मोलाईअ खे हा हाणे ठीकु आहे मूंखे ॿिन्ही पुटनि जो कसम ॾिनो थी शान ऐं शौकत मुंहिंजा ॿई पुट आहिनि साहब कल्ह मां अंधो हुयुसि असां दीदन वारी सरकार ते हाज़ुरी भराईसीं ऐं उते असां जूं अखियूं अदली बदली थी वयूं मां मंडो थियुसि ऐं मूं वारो मंडो साथी अंधो थी वियो इन में भला असांजो कहिड़ो ॾोह साहब कोई बि अवी पंहिंजो पाण खे गिरफ़्तार सम्झो छो त अवी टई मशकूक आयो मुंहिंजा जानसार सिपाही काबू कर अरे अरे मूंखे न हिन टिनी फ़क़ीरनि खे गिरफ़्तार कर ऐं थाणे ते वठी हलो ओ साहब मूं ते रहम कर पहिरीं मां थाणे ते वेंदो आहियां त मूंखे सनड़ी थी पवंदी आहे बाबा हे तक अवां फिक्र न कयो टेम्पर जो बंदोबस्त आहे थाणे ते हलो 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 अॻियां थियो हलो सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।